पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो ॿीहर इजलास थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सदर आसफरी ज़रदारी की सदारत में गडियल सदारत में इहो इजलास शुरू थी रहियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो ॿीहर इजलास थी रहियो आहे। पीपी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में 27 आईनी तरमीम ते गौर कयो वेंदो। पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो ॿीहर इजलास थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सदर आसफरी ज़रदारी इजलास की गडियल सदारत कंदा। पीपीए की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के इजलास में 27 आईनी तरमीम ते गौर कयो वेंदो। पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो ॿीहर इजलास थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सदर आसफरी ज़रदारी इजलास की गडियल सदारत कंदा। पीपीए की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के इजलास में 27 आईनी तरमीम ते गौर कयो वेंदो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ के चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, ॿुधाए पियो वञे पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो हिकु भेरो ॿीहर इजलास थी रहियो आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल निदा पाकिस्तान पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी सदर पाकिस्तान आसफरी ज़रदारी की सदारत हेठि बिलावल हाउस में कुछ देर में शुरू थींदो। जुमे नमाज़ खां पोइ इजलास शुरू थियणो हुयो। इजलास जो ॿियो ॾींहुं आहे ऐं इजलास जेको आहे देर जो शिकार थियो आहे त पीपल्स पार्टी जी सीईसी जो इजलास 27 जेका तरमीम उन में मुजवज़ा जेके NFC अवार्ड ऐं 18 तरमीम ते जेको कल्ह खां वठी जारी इजलास हुयो उन में 1.5 लाख पैदा थियण खां पोइ इजलास मौख़र कयो वियो। अॼु ॿीहर इजलास जीअं कुछ देर में शुरू थींदो त हिन मामले ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके आइनी माहिर ऐं थिंक टैंक आहे उहा पंहिंजी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी खे मुशावरत फराहम कंदे हिन हवाले सां तजवीज़ ॾींदा। जेके पीपल्स पार्टी जा आइनी माहिर आहिनि उन्हनि हिन हवाले सां इतफ़ाक़ कयो आहे त 18 तरमीम जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे पाण खे उनजो ख़ालिक़ सम्झे थी ऐं 73 जे आइन जी बहाली जो जेको खाको ॾिनो हुयो उनखे अगरि केॾे रिपील कयो वियो 27 तरमीम जे ज़रिए त न सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सियासी नुक़सानु थींदो बल्कि उनजो जेको मुस्तक़बिल आहे उन ते बुरा असर जेके आहिनि मुरतब थींदा। अहिड़ी तरह सां 18 तरमीम जो हिसो जेको NFC अवार्ड हुयो जंहिंमें सूबनि जे हिसे में जेका वाद कई हुई उनजी कटौती जे हवाले सां IMF जे दबाव जो जेको सबबु ॿुधाए पियो थो वञे त हुकूमत हिन हवाले सां पीपल्स पार्टी खां मदद घुरी आहे ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जिते हुकूमत इतादी आहे उन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जे विच में डेलडाक बरक़रार आहे ऐं पीपल्स पार्टी 18 तरमीम ते पंहिंजे मौक़िफ़ ते न सिर्फ़ु डटियल आहे बल्कि इहो मौक़िफ़ रखियो आहे त उहा 18 तरमीम ते कंहिं बि सूरत में रिपील थियण ॾींदी। अहिड़ी तरह सां आर्मी चीफ जेका अख़्तियार आहिनि उन्हनि सां गॾोगॾु जेका आइनी अदालत वारा जेके मामला आहिनि उन्हनि ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। जॾहिं त सूबाई जेके खाता उन्हनि जी मुंतक़िली जे हवाले सां पीपल्स पार्टी पंहिंजो स्टांस वठंदे इन हवाले सां सख़्तु मौक़िफ़ रखियो आहे ऐं CC में इन हवाले सां क़यादत ॾाढो इहो मौक़िफ़ रखियो वियो आहे कि जेकी पीपल्स पार्टी जी क़यादत हिन हवाले सां मौक़िफ़ में नरमी रखी त पीपल्स पार्टी खे सियासी दचको लॻंदो। इन हवाले सां सियासी जेको सूरताल आहे उन में पीपल्स पार्टी खे ईंदड़ वक़्त में सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो ऐं सिंध में पीपल्स पार्टी जी जेका मुख़ालिफ़ क़ुवतूं आहिनि उन्हनि जो मौक़िफ़ सिंध जी जेका हक़नि जे हवाले सां जेके सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो जेको इशू हुयो उहो इंतिहाई अहमियत रखे थो। हिन हवाले सां ॿीहर अॼु वेहक थी रही आहे ऐं कुझु देर में इजलास शुरू थींदो ऐं इजलास में हिन हवाले सां ॿीहर अख़बार कई वेंदी ऐं पीपल्स पार्टी क़यादत वटि मुख़्तलिफ़ जेके अॻवान आहिनि जंहिंमें राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, शेरी रहमान, यूसुफ रज़ा गिलानी ऐं रज़ा रब्बानी समेत ॿिया जेके अॻवान आहिनि उहे बिलावल हाउस पहुची चुका आहिनि ऐं कुझु देर में इजलास शुरू थी वेंदो। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।